हिक पुराणे ॻोठाणे घर जे ऊंदाहे कमरे में हिकु कुराड़ो ऐं कमज़ोर शख़्स रहमत कुर्सीअ ते वेठो हो। संदसि चहिरो थकल ऐं ॾुख सां भरियल आहे। भरिसां 3 नौजवान पुट बीठल अथसि। वॾो पुटु नौमान, विचों पुटु इमरान ऐं नंढो पुटु अदनान। टिनी जा चहिरा कावड़ियल ऐं संदन रवैयो बेरहमानो हो। नौमान गुस्से मां चवणु लॻो, बाबा तोखे केतिरा भेरा चयो आहे त पंहिंजनि पुराणनि तरीक़नि सां न हल। हाणे उहो ज़मानो गुज़री वियो आहे। हीउ असांजो घरु आहे ऐं तोखे असांजा उसूल मञणा ई पवंदा। रहमत माठीणे ऐं ॾुखायल आवाज़ में चयो, पुट हीउ घरु मूं पंहिंजे पोरे सां ठाहियो हो ऐं अव्हां जे लाइ ई महिनत कई हुई। इमरान तंज़िया अंदाज़ में चयोसि, महिनत कई हुई, पोइ हाणे उन महिनत जे बदिले में असां तोखे नथा संभालियूं छा हर रोज़ु? इन ते अदनान खिलंदे चयोसि, बाबा तूं पंहिंजो वक़्तु गुज़ारे चुको आहीं, हाणे आराम करे अजायूं पंहिंजूं इहे नसीहतूं छॾे। पुटनि जो रवैयो ॾिसी रहमत ॾुख सां चवणु लॻो, पुट तव्हांखे मुंहिंजूं नसीहतूं बुरियूं छो थियूं लॻनि? मूं ही अछी ॾाढी उस ते नाहे कई। सॼी उमिरि जो तजुर्बो आहे, पर तव्हां मुंहिंजे जज़्बनि खे सम्झी नथा सघो। छा मां तव्हांजे लाइ बार थी वियो आहियां? नौमान सख़्तु लहजे में चयसि, हाओ बाबा बार थी पियो आहीं। हर महीने तुंहिंजो ख़र्च वञे थो वधंदो ऐं तूं घर वारनि जे लाइ अलॻि अज़ाब बणियो वेठो आहीं। इहो ॿुधी रहमत ख़ामोश थी वियो। हुन जूं अखियूं ॻोढ़नि सां भरिजी वयूं। हू हल्के आवाज़ में चवणु लॻो, मूं त सम्झो हो बचड़ा वॾा थींदा त मुंहिंजे साह जो सहारो बणिजंदा, पर अव्हां त मुंहिंजे लाइ फाहीअ जा फंदा बणिजी विया आहियो। तंहिं ते इमरान चिड़ंदे दड़को ॾींदे चयसि, चुप कर बाबा, असांखे ॿिया बि घणा कम आहिनि ऐं तूं रुॻो पंहिंजनि पुराणियुनि ॻाल्हियुनि सां असांखे वेठो परेशान करी। संदन गुफ़्तगू जारी हुई त ओचितो दर खुलियो ऐं पाड़ेसरी फज़ुल अंदरि आयो। फज़ुल वॾो ॾाहो माण्हू आहे जंहिंजी सॼे ॻोठ वारा इज़त कंदा आहिनि। फज़ुल पुछियुनि, छा मसइलो आहे? मूं अव्हांजो आवाज़ु ॿाहिरि घिटीअ में पए ॿुधो। अदनान ग़ैर संजीदा लहजे में चयो, कुझु बि नाहे चाचा, बाबा रुॻो पंहिंजनि पुराणियुनि ॻाल्हियुनि ते ज़िद करे रहियो हो। फज़ुल रहमत ॾांहुं ॾिसंदे पुछो, रहमत छा ॻाल्हि आहे? रहमत ॻोढ़ा उघंदे चयो, कुझु बि नाहे फज़ुल, मुंहिंजे बचड़नि खे हाणे मुंहिंजी ज़रूरत नाहे रही। मूं त खेनि रुॻो इहो ई चयो हो त पंहिंजी जवान औलाद ते नज़र रखो। राति जो नौजवान छोकिरियूं देरि ताईं अलाए कंहिंसां फ़ोन ते कचहरियूं पियूं कनि ऐं छोकिरनि जा बि साॻिया कम आहिनि ऐं वरी मोबाइल ते ऑनलाइन जुआ बि पिया खेॾनि। फज़ुल रहमत जे पुटनि ॾांहुं ॾिसंदे चवणु लॻो, अड़े अव्हांखे शर्म नथो अचे? हिन माण्हूअ अव्हां जी ख़ुशियुनि जे लाइ पंहिंजो सभु कुझु क़ुर्बान कयो ऐं अव्हां खेसि अॼु ईअं निंधड़को बणाए छॾियो आहे। जेको कुझु चवे थो चवे त तव्हांजे भले जे लाइ थो न। नौमान जवाबु ॾींदे चयोसि, चाचा असां त रुॻो पंहिंजी ज़िंदगी आसान करणु चाहियूं था। तंहिं ते फज़ुल सख़्तु लहजे में चयसि, अव्हां जी ज़िंदगी त आसान आहे, छो त अव्हां जे वालिद पंहिंजी ज़िंदगी अव्हां जे लाइ मुश्किल कई हुई। छा उहो कुझु अव्हां विसारे छॾियो? अड़े जेकॾहिं वालिदेन जी इज़त न कंदव अव्हां बि ज़िंदगीअ में कॾहिं सुख वठी न सघंदव ऐं ॾिसिजो तव्हांजी औलाद बि तव्हां सां अहिड़ो ई सुलूक कंदी। फज़ुल जूं ॻाल्हियूं ॿुधी नौजवान ख़ामोश थी विया। संदन चहिरे ते शर्मिंदगी ज़ाहिर थियणु लॻी। इमरान कंध हेठि करे चवणु लॻो, बाबा असांखे माफ़ करियो। तंहिं बाद अदनान चयो, असां शर्मसार आहियूं। असांखे अव्हां जी अहमियत अॼु सम्झ में आई आहे। रहमत थोरी देरि जे लाइ चुप थी वियो ऐं पोइ रुअण हारको पर पुरसुकून आवाज़ में चवणु लॻो, मूंखे अव्हां जी माफ़ीअ जी घुर्ज न आहे, रुॻो अव्हां जी मोहबत ऐं साथ घुर्जे। पुटनि पंहिंजे वालिद खां माफ़ी वठी संदसि सहारो बणजण जो वचन कयो। पोइ कमरो ख़ामोश पर मोहबत भरे जज़्बात सां भरिजी वियो। वालदेन जी ख़िदमत न रुॻो फ़र्ज़ु आहे, पर इहो औलाद जे लाइ रहमत ऐं बरकत जो ज़रियो बि आहे। संदन ज़िंदगीअ जे पोएं पहर में साणनि मोहबत ऐं एहतराम सां गुज़ारण जे लाइ हर मुमकिन कोशिश करणु घुरिजे।